केमिस्ट्री क्लास 9 बाब पंजो फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक चौथों हिस्सो चौथों फैक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो के लेक्चर जा मौजू आहिनि फैक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर ते असरअंदाज थींदड़ फैक्टर्स। फैक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर में नंबर पहिरें ते असीं खणूं था नेचर ऑफ लिक्विड या पाणियाठ जी नोयत। असीं ॿ लिक्विड्स खणूं था, हिकिड़ो आहे ए ॿियो आहे बी। हाणे ए में तव्हांखे ॾिसो त जेकी वेपर मॉलिक्यूल्स आहिनि, गैस वारा जेके मॉलिक्यूल आहिनि जेके इन मां ॿाहिरि निकिता आहिनि एवापोरेट थी करे, उहे तव्हांखे घणा नज़र ईंदा। पर बी में तव्हांखे ॾिसो त उहे वेपर मॉलिक्यूल्स घटि ईंदा तव्हांखे नज़र, यानी हिन मां एवापोरेशन घटि थी आहे। ॿिन्ही लिक्विड जो जेको स्टैंडर्ड टेम्परेचर ऐं प्रेशर आहे, यानी ॿिन्ही ते प्रेशर बि साॻियो आहे ऐं टेम्परेचर बि ॿिन्ही जो साॻियो ई आहे। पर हिन में तव्हांखे ॾिसो त नज़र ईंदो हायर वेपर प्रेशर। हिन में असांखे हायर वेपर प्रेशर थो नज़र अचे। घणी गैस आहे त वेपर प्रेशर बि घणो हूंदो। ऐं ॿियो ही तव्हांखे नज़र ईंदो त ईज़ी टू स्केप लिक्विड फेज़। हिन मां लिक्विड फेज़ मां तव्हांखे इहे मॉलिक्यूल जेके आहिनि उहे आसानी सां ॿाहिरि निकिरंदे महसूसु थींदा। इन जो सबबु छा आहे? हिकिड़ो आहे त इन जा वीक इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस आहिनि। जेको पाणियाठ आहे लिक्विड आहे, उन जा जेके मॉलिक्यूल आहिनि उहे पाण में कमज़ोर इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस जे करे ॻंढियल आहिनि। इन जे करे वरी ॿियो छा थींदो त इहो बॉयल थींदो लो टेम्परेचर ते। हाणे मॉलिक्यूल जो पाण में कमज़ोर बांडनि सां ॻंढियल आहिनि त उनखे थोरी हीट मिलंदी त छा कंदा, हिक ॿिए मां हथ कढंदा, उहे गैस में तब्दील थी वेंदा। हिते घणी गैस जमा थींदी त घणो वेपर प्रेशर जेको आहे उहो पैदा थींदो। पर ॿिए पासे खां हिन लिक्विड खे ॾिसो त लोअर वेपर प्रेशर आहे। हिते थोरा गैस जा मॉलिक्यूल मौजूदु आहिनि त उहे वेपर प्रेशर इन्हनि जो थींदो बि घटि, भितियुनि सां घटि टकराइजंदा, इन लिक्विड सरफेस ते बि घटि टकराइजंदा, इन जे करे उन्हनि जो प्रेशर बि घटि आहे। नंबर ॿियो, हार्डर टू स्केप लिक्विड फेज़। हिननि मॉलिक्यूलनि जे लाइ जेके लिक्विड में हिते मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ हितां निकिरणु ॾुखियो आहे। छो ॾुखियो आहे? हिकु सबबु आहे त स्ट्रांगर इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस आहिनि। हिन पाणियाठ जे मॉलिक्यूलनि जा जेके पाण में बांड आहिनि, इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस जेके मॉलिक्यूलनि खे झलियूं बीठा आहिनि, उहे मज़बूत आहिनि। इन जे करे वरी ॿियो इहो छा थींदो त इहो बॉयल एट अ हायर टेम्परेचर ते थींदो। हिन खे बॉयल करण जे लाइ बि असांखे घणो गर्मी पद खपे। बॉइलिंग में बि छा थींदो त इन्हनि मॉलिक्यूलनि खे हिक ॿिए खां असां अलॻि कंदा आहियूं। छो थो थिए ईअं? हिकिड़ो जेको लिक्विड आहे उहो ॿिए लिक्विड खां वधीक वेपर प्रेशर थो रखे। आख़िरकार छो त उन्हनि जी नेचर चेंज आहे। मिसाल जे तौर ते असीं चऊं था त वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ लिक्विड्स। वेपर प्रेशर जेको आहे हिते ई नज़र थो अचे त उहो लिक्विड्स जी नोयत ते दारोमदार रखे थो। पोलर लिक्विड्स हैव लो वेपर प्रेशर देन नॉन पोलर लिक्विड्स एट द सेम टेम्परेचर एंड प्रेशर। पोलर लिक्विड्स जेके आहिनि उन्हनि जो लो वेपर प्रेशर हूंदो आहे देन नॉन पोलर लिक्विड्स खां। हाणे ही नॉन पोलर लिक्विड आहे, ही पोलर आहे। हिन में ॾिसो तव्हांखे वेपर प्रेशर घटि नज़र ईंदो, हिन में तव्हांखे वधीक नज़र ईंदो। छो? It is because of strong intermolecular forces of molecules and a high boiling point in the polar liquids. इन जो सबबु आहे हिकिड़ो इहो त इन जा इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस जेके आहिनि हिननि जा मज़बूत आहिनि ऐं हिननि जी बॉइलिंग पॉइंट पिणु वधीक आहे। मिसाल जे तौर ते पाणी, हे पाणी आहे, इन जो वेपर प्रेशर लेस आहे। ही जेको आहे अल्कोहल आहे, इन जो वरी वेपर प्रेशर घणो आहे। छो त इहो नॉन पोलर लिक्विड आहे। इन जा इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस कमज़ोर आहिनि ऐं इन जी बॉइलिंग पॉइंट पिणु लो आहे। नेचर ऑफ लिक्विड में मिसाल जे तौर ते ए आहे, जंहिंमें तव्हांखे नज़र अचे थो त कार्बन पाण में बॉन्डेड आहे, हाइड्रोजन सां बि आहे, ऐं इहे ई कार्बन ऑक्सीजन सां आहिनि, ऑक्सीजन हाइड्रोजन सां। बी में तव्हां ॾिसो त कार्बन ऑक्सीजन सां आहे, हेॾो हाइड्रोजन सां आहे ऑक्सीजन, ऐं हेॾा हिन सां आहे। ईअं वरी सी में ॾिसो तव्हांखे कार्बन पाण में ॻंढियल नज़र ईंदियूं, पर हिते कार्बन ऑक्सीजन सां आहे ऐं वरी हाइड्रोजन सां पिणु आहे। डी में ॾिसो त कार्बन ऐं ऑक्सीजन जा बांड आहिनि, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जो कोन्हे को। ई में पिणु कार्बन ऐं हाइड्रोजन जा आहिनि, कार्बन ऐं ऑक्सीजन जा आहिनि, पर ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जो बांड पाण में कोन्हे को। तंहिंजे करे तव्हां खां कोई पुछा करे त ॿुधायो
हिननि 5 मुरकबनि में या लिक्विड्स में ही लिक्विड जा हिकिड़ा फार्मूला असां ॾिना आहिनि कहिड़ा जेके मालिक्यूल आहिनि कहिड़ा लिक्विड्स आहिनि जल्दी एवापोरेट थींदा या उन्हनि जो वेपर प्रेशर कंहिंजो वधीक हूंदो त असां जवाबु ॾियण में सवला थींदासीं जंहिंजा जेको नॉन पोलर हुजे। हाणे पोलर जेको आहे ख़ासि तौर ते ऑक्सीजन हाइड्रोजन जा बांड जेके हूंदा आहिनि उहे पोलर हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हे ऑक्सीजन हाइड्रोजन जो बांड आहे त हे पोलर थी वेंदो, इहो मज़बूत हूंदो त हिन जो वेपर प्रेशर घटि थींदो, हिन जो एवापोरेशन घटि थींदो। हिते बि ऑक्सीजन हाइड्रोजन जो बांड आहे, हिन जो पिणु वेपर प्रेशर घटि थींदो, एवापोरेशन घटि थींदी, पर हिन जी अञा घटि थींदी छो त हिन में ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जा ॿ बांड आहिनि, हिन में हिकिड़ो आहे। 3 नंबर ते आहे ही हिन जो पिणु वेपर प्रेशर जेको आहे घटि थींदो पर हिननि ॿिन्ही खां वधीक थींदुसि। हिन जो वेपर प्रेशर अञा वधीक थींदो, हिन जो पिणु अञा वधीक थी वेंदो। तंहिंजे करे असीं चऊं था त जिन में हाइड्रोजन बॉन्डिंग हुजे या जेके पोलर मालिक्यूल हूंदा आहिनि उन्हनि जो वेपर प्रेशर घटि ठहंदो आहे। नंबर ॿियों फैक्टर आहे साइज़ ऑफ मालिक्यूल्स। The vapor pressure is more in small size molecules because small sized molecules evaporate easily and exert more vapor pressure. नंढड़े साइज़ वारा जेके मालिक्यूलनि वारा पाणियाठ हूंदा आहिनि उन्हनि जो वेपर प्रेशर वधीक हूंदो आहे। छो त नंढड़ा जेके मालिक्यूल आहिनि उहे जल्दी तकिड़ो एवापोरेट थींदा आहिनि ऐं तमामु घणो वेपर प्रेशर क्रिएट कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हेक्सेन आहे C6H14, उहो स्मॉल साइज़ मालिक्यूल आहे एज़ कंपेयर टू डीकेन C10H22। Due to this, hexane evaporates rapidly and exert more pressure. हाणे ॾिसो हिन में बि हाइड्रोकार्बन आहे, हिन में बि हाइड्रोकार्बन आहे, ॿई हिकु जहिड़ा आहिनि हिन माना में, पर हे नंढो मालिक्यूल आहे, हे वॾो आहे। तंहिंजे करे हिन पाणियाठ जो वेपर प्रेशर बि वधीक ठहंदो ऐं एवापोरेट बि जल्दी थींदो। हिन पाणियाठ जो वेपर प्रेशर थोरो ठहंदो ऐं उहो ही एवापोरेट पिणु देरि सां थींदो। इहो छो त हिननि जा ॿिया जेके पासा आहिनि सभु पाण में हिकु जहिड़ा आहिनि, ॿियूं ख़ासियतूं सभु हिकु जहिड़ियूं आहिनि, सिर्फ़ु साइज़ में चेंज आहिनि। पर जेकॾहिं मिसाल जे तौर ते H2O जी ॻाल्हि आहे त उहो हिन खां बि साइज़ में नंढो आहे, पर उन जो वेपर प्रेशर घटि ठहंदो। छो त हे पोलर मालिक्यूल आहे, ॿई नॉन पोलर आहिनि। इन जे करे साइज़ ऑफ मालिक्यूल जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो त उन में तव्हां इहो ज़रूरु ज़हन में रखो त उहे ॿई जेके मालिक्यूल या 3 मालिक्यूल असां भेटायूं था उहे पाण में नेचर में हिकु जहिड़ा आहिनि। जेकॾहिं उहे नॉन पोलर आहिनि त उन्हनि जी भेट करे सघिजे थी, पर जेकॾहिं हिकिड़ो मालिक्यूल तव्हां पोलर खयो त पोइ रुॻो साइज़ ऑफ मालिक्यूल खे न ॾिसंदव। ईअं तव्हां न चवंदव त पाणी जा मालिक्यूल नंढा आहिनि त इहो जल्दी एवापोरेट थींदो, वेपर प्रेशर वधीक थींदुसि, न। हिते तव्हांखे नंबर पहिरियों जेको फैक्टर आहे नेचर ऑफ लिक्विड उहो ज़हन में रखणु घुरिजे। ही पोलर आहे, हे ॿई नॉन पोलर आहिनि, तंहिंजे करे हिन जो केस जेको आहे उहो अलॻि थींदो, हिननि ॿिन्ही जो हिकु जहिड़ो थींदो। नंबर टियों फैक्टर आहे टेम्परेचर, गर्मी पद। द वेपर प्रेशर इंक्रीज़िज विद द राइज इन टेम्परेचर। वेपर प्रेशर गर्मी पद में इज़ाफ़े सां वधंदो। द एवरेज काइनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल्स इंक्रीज़िज विद टेम्परेचर विच काज़िज इंक्रीज़ इन वेपर प्रेशर। सरासरी जेका हरकी तवानाई आहे मालिक्यूलनि जी उहा गर्मी पद सां गॾु वधंदी आहे ऐं जीअं ई उहा सरसरी काइनेटिक एनर्जी वधंदी त वेपर प्रेशर पिणु वधंदो। मिसाल जे तौर ते 0 डिग्री सेंटीग्रेड ते पाणीअ जो जेको वेपर प्रेशर आहे उहो आहे 4.58 mmHg, जॾहिं त 100 डिग्री सेंटीग्रेड ते उन जो वेपर प्रेशर आहे 760 mmHg। तंहिंजे करे असीं इहो चऊं था त वेपर प्रेशर इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर। नंबर चोथों फैक्टर ऐं आख़िरी फैक्टर आहे कंसंट्रेशन ऑफ सॉल्यूट। तव्हांजो जेको लिक्विड आहे जेकॾहिं तव्हां उन में सॉल्यूट मिलाए छॾियो त उन जो पिणु वेपर प्रेशर ते असरु पवंदो, एवापोरेशन ते असरु पवंदो। द वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड डिक्रीज़िज व्हेन अ सॉल्यूट इज़ एडेड टू द सॉल्वेंट। हाणे जेकॾहिं असां छा कयोसीं, हिन में ॾिसो त सॉल्यूट कोन्हे को पयल, त हिन जो वेपर मालिक्यूल्स घणा ठहिया आहिनि ओतिरो वेपर प्रेशर वधीक हूंदो, पर हिन में जो असां सॉल्यूट विधोसीं त हाणे मथे ॾिसो त असांखे वेपर मालिक्यूल्स घटि था नज़र अचनि ऐं उन्हनि जो वेपर प्रेशर पिणु घटि पैदा थींदो। देयरफॉर द वेपर प्रेशर ऑफ अ प्योर सॉल्वेंट व्हेन कंपेयर टू सॉल्यूट एडेड सॉल्वेंट विल हैव अ हायर मैग्नीट्यूड। तंहिंजे करे असां इहो ॾिसूं था त उन लिक्विड जो वेपर प्रेशर जंहिंमें सॉल्यूट कोन्हे को उन जो वेपर प्रेशर वधीक आहे एज़ कंपेयर टू दिस वन इन विच सॉल्यूट पार्टिकल्स आर एडेड।
असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।